भगवान जा हिकिड़ा भक्त थिया जिन जो नालो हुयो भक्त त्रिपुरदास। वो ॾाढो प्रेम कंदा भगवान जे सेवा में, भगवान सां ॾाढो प्रेम कंदा, सेवा में कॾहिं कोई कमी न रखंदा। भगवान उन्हनि खे खूब धनवान ठाहियो, खूब धनवान हुया। छो जो राजा जेको हुयो न उन्हनि सां दोस्ती हुई, त इन्हनि खे मान सम्मान बि खूब मिलंदो ऐं धनी बि खूब हुया। त हर साल इन्हनि सेवा हिकिड़ो जीअं थींदो आहे न भाई असां साल में कोई हिकिड़ी सेवा कंदा आहियूं त फिक्स हूंदी आहे, त उहो समय ईंदो आहे त यादि अची वेंदो आहे भाई हाणे इहा सेवा करण जो समय अची वियो आहे। सालाना मां जेकी सेवा कंदो आहियां चाहे धन जी चाहे तन जी, त उहो समय ईंदो आहे त यादि अची वेंदो आहे। त उन्हनि जो ॿधियलु हुयो भाई हर साल थधि में भगवान जे विग्रह जे लाइ ॾाढी सुंदर थधि जी पोशाक ठाहे करे मोकिलींदा ऐं धन इत्यादि जेकी उन्हनि खे सेवा हूंदी उहे बि कंदा। हर साल थधि ईंदी त ॾाढी सुंदर बढ़िया गरम करण वारो कपिड़ो वठी करे उनजी सिलाई कराए चङी तरह ॾाढी सुंदर उन में हीरा मोती बि लॻाईंदा, सुठो सुठो उनखे सजाए करे भगवान खे अर्पण कंदा। ऐं पोइ पुजारी जेके हूंदा, संत जेके हूंदा, उहे भगवान खे थधि में उहा पोशाक पाराईंदा। चओ हरे राम। हर साल जो नियम हुयो। हिकु साल भगवान जी अहिड़ी लीला थी, अहिड़ी कृपा थी कि के कारणवश राजा सां दोस्ती छॾिजी वई, कमकार बंदि थी विया, धन जेको हुयो सभु ख़तमु थी वियो, कुझु बि न बचियो, धनवान खां सिधो ग़रीबीअ में अची विया। ही भगवान कॾहिं कॾहिं परीक्षा वठंदा आहिनि भक्तनि जी। सभु कुझु हली वियो, सभु कुझु। हाणे उहो समय साम्हूं अची वियो थधि जो, भई हर साल यादि अची वियो हाणे सेवा लाइ मोकिलिणो आहे। कीअं कयां? रोअण लॻा, भगवान खे प्रार्थना करण लॻा, प्रभु घटि में घटि एतिरो त धन ॾियां कि मां तुंहिंजी सेवा करे सघां। हाणे कीअं थींदो, कीअं थींदो? ऐं हर साल मंदिर जा कुझु सेवक ईंदा हुया उन्हनि वटि समय सां, भाई तव्हांजो समय थी वियो आहे, सेवा ॾियो, जेकी बि तव्हांखे ॾियणी आहे सेवा। उहो सेवादारी बि पहुची विया। घर में कुझु चांदीअ जो अहिड़ो कोई एकाध बर्तन पियो हुयो, उहो विकिणे करे उन मां जेको धन मिलियो, वधीक धन बि न मिलियो, जेको बि थोरो घणो धन उन्हनि खे बाज़ार मां मिलियो, सिधो विया हिकिड़ो कपिड़ो वठी आया। ऐं कपिड़ो बि ॾाढो ईअं बिल्कुलु कोई सुठो न, कोई कीमती कपिड़ो बि न, कोई महांगो बि न, बिल्कुलु सस्तो। छो जो धन जो अभाव। वठी आया ऐं रोअंदे रोअंदे सेवा जेके सेवादारी आया उन्हनि खे ॾिनो, मंदिर जे जेके सेवादारी हुया, चयूं भाई हे खणी वञो ऐं ॿुधो, पुजारी जी महात्मा जी अगरि पुछनि त उन्हनि खे कुझु न ॿुधाइजो, चुपचाप खणी वञो। हे कपिड़ो एतिरो लाइक़ बि न आहे कि असां भगवान खे पाराए सघूं, भगवान खे अर्पण कयूं। हिकु कमु कजो, मंदिर में ॿी कोई कहिड़ी बि सेवा हुजे न उन में लॻाए छॾिजो, भगवान ताणी न पहुचाइजो। ऐं तव्हांखे कसम अथव अगरि संतनि खे कुझु ॿुधायो अथव, पुजारी जी खे कुझु ॿुधायो अथव त। सेवादारनि चयो ठीकु आहे बाबा, जीअं तव्हांजी इच्छा। कपिड़ो खणी करे ऐं जेको बि उन्हनि सामान ॾिनो, राशन पाणी सभु खणी करे मंदिर में पहुता। पुजारी जी बढ़िया भगवान जी आरती कई। पुछण लॻा पुजारी जी, भाई सभिनीनि सेवा कई आहे? सेवादारनि चयो हा बाबा, लॻभॻि सभिनीनि जी सेवा अची वई आहे। त ॾाढा ॼणा सेवा कंदा, ॾाढा ॼणा, सभिनीनि जा कपिड़ा इकट्ठा कयूं, भगवान खे हिकिड़ो सुठो वस्त्र पारायूं। चयो भाई रोज़ ॿिया ॿिया करे पाईंदासीं, थधि जो समय जेतिरो हलियो इहे थधि जा कपिड़ा भगवान खे रोज़ पाराईंदासीं। हिकु ॾींहुं पातऊं, शयन करायूं भगवान खे, मंदिर जा दरवाजा बंदि थिया। पुजारी जी जेॾी महिल वञनि पिया त भगवान उन्हनि सां प्रेम सां ॻाल्हाईंदा, प्रेम जे वश पुजारी जी खे। भगवान आवाज़ ॾिनी, ओ पुजारी जी, ओ पुजारी जी। भगवान कुझु तव्हांखे खपे, कोई कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? भगवान चवंदा हा हा, मूंखे ॾाढी थधि थी लॻे भाई। चओ हरे राम। मूंखे ॾाढी थधि थी लॻे। अरे प्रभु माफ़ कजो, माफ़ कजो, लॻे तो हे कपिड़ो बि सुठो न आहे। हिकिड़ो ॿियो बि कपिड़ो खणी आया, उन कपिड़े जे मथां भगवान खे उहो कपिड़ो, जीअं असां शाल ओढ़ींदा आहियूं तीअं भगवान खे उहो शाल वांगुरु ओढ़े छॾियऊं। प्रभु हाणे ठीकु आहे? भगवान चवंदा न भाई अञा थधि थी लॻे, हा अञा थोरो सीउ थो पए, थधि थी लॻे। अच्छा प्रभु बीहो बीहो। टियों कपिड़ो खणी आया, टियों कपिड़ो भगवान खे पारायूं। प्रभु हाणे ठीकु आहे? हाणे थोरो? चवंदा न न ॾाढी थधि थी लॻे भाई। ऐं भगवान वरी, भगवान जहिड़ो त कलाकार बि कोई कोन्हे न, उहो ॾंद बि किटकिटाए था ॾेखारनि भगवान जी, थधि में असां कंदा आहियूं। त भगवान चवंदा ॾिस भाई मूंखे ॾाढी थधि थी पए। ऐं पुजारी जी साक्षात ॾिठो कि भगवान जा जेके होठ आहिनि उहे नीरा था पवनि,
चओ हरे राम। ये बंद हो गया भाई। थदती लगे भगवान के प्रभु बीहो बीहो, बचार कपड़ा खणी आया, सब अची भगवान के खट्टा पारायूं। हाणे तो प्रभु तव्हांखे थद न लॻंदी हूंदी, हाणे तो सब ठीक आहे। भगवान चवनि था न भाई मूंखे ॾाढी थद थी लॻे, कुछ कयो पुजारी जी, कुछ कयो, ॾाढी थद थी लॻे। पुजारी जी समझी विया भाई भगवान जी कोई लीला आहे। अध रात जो समय हुयो इहो, सेवादारनि खे उथारियूं, हेॾे चो भाई तव्हां विया हुआ न सब सेवा वठण, सभिनीनि खां सभिनीनि जी सेवा आई आहे, सही ॿुधायो, नाला खणी खणी ॿुधायो, सभिनीनि जी ॿुधायूं। चयूं त्रिपुरदास जी सेवा वठी आया आहियो की न? पुजारी जी पुछण लॻा, सेवक चुप थी विया। चई अरे ॿुधायो न भाई, जल्दी ॿुधायो, त्रिपुरदास खां सेवा वठी आया आहियो की न? चए बाबा जी सेवा त वठी आया आहियूं। चए उहो कपिड़ो काथे आहे? चए हिन बार उन्हनि ॾाढो सस्तो कपिड़ो ॾिनो त उन्हनि असांखे पंहिंजी कसम ॾिनी कि पुजारी जी खे न ॿुधाइजो, मंदिर में कहिड़ी बि सेवा में कपिड़ो लॻाए छॾिजो, भगवान ताणी न पहुचाइजो। अरे तॾहिं भगवान खे थद थी लॻे। पुजारी जी चयो हाणे सम्झ में अची वियो भाई, भावग्राही जनार्दन, जल्दी वञो उहो कपिड़ो खणी अचो। तॾहिं सेवादारनि चयो बाबा उहो कपिड़ो त असां काथे संगत जे भंडारे जी सेवा में जिते संगत वेहंदी आहे उते लॻाए छॾियो आहे। हाणे त उहो थोरो ख़राब भी थी चुकियो हूंदो, मिट्टी भी लगी वही हूंदी, धूल भी लगी वही हूंदी, हाणे छॾियो न, भगवान खे ॿिया कोई वस्त्र पाराए। चवनि था न न जल्दी वञो खणी अचो भाई। ए भगवान भी ॾाढा छलिया आहिनि, हिननि खे वॾनि वॾनि सेठियुनि जा माल भी सुठा नथा लॻनि। भक्त भाव सां जेको भी ॾे भगवान खे उहो ई पसंदि आहे। वञो जल्दी वञो, जल्दी वञो। सेवादारी विया, काथे कुंड में उहो कपिड़ो पियो हुयो, तुरंत खणी आया, उनखे साफ़ कयूं चङी तरह, ऐं भगवान खे चङी तरह उन्हनि संतनि वञी प्रेम सां भगवान खे पारायो। मुस्कुराए करे पुछनि था प्रभु हाणे त ठीकु आहे, हाणे त तव्हांखे थद न लॻंदी हूंदी? भगवान चवनि था न अञा मूंखे थद थी लॻे भाई, मूंखे ॾाढी थद थी लॻे। अरे प्रभु कमाल था कयो, तव्हांजे प्रेमी भक्त जी पोशाक तव्हांखे पाराई आहे। भगवान मुस्कुराए करे चवनि था पुजारी जी बसि हिकु कमु कयो, पहिरों वारी सभु पोशाक लायो, केवल त्रिपुरदास जी पोशाक पारायो। चओ हरे राम। बाक़ी सभु लाहे छॾियो, सभु लायो, हुन जेको उहो कपिड़ो ॾिनो आहे न केवल उहो मूंखे उड़ाए छॾियो बसि। ठीक है, भगवान जी चवन सब कपड़ा भगवान जा जेके वस्त्र होया हटायूं, केवल त्रिपुरदास जो ॾिनल जेको वस्त्र हुयो उहो भगवान खे उड़ायूं। तो भगवान भी था कन, आहा हा हाणे ठीक है भाई, हाणे थोड़ी गरमाइश थी आ, चवंदा हाणे थोड़ी थद गायब थी आ। पुजारी जी हथ जोड़े भगवान के प्रणाम था कन, चवंदा बलिहार प्रभु बलिहार। एड़ो भाव तव्हांजो भक्तन जे प्रति, एड़ो प्रेम, सही चवंदा आहिनि भावग्राही जनार्दन प्रभु। हेॾा वस्त्र भगवान के पारायूं, भगवान जी थद गायब न थी, भगवान के खूब थद लगी। हिकिड़ो पतलो सो कपिड़ो जेॾीमहिल भक्त जो भाव सां ॾिनल भगवान पातो त भगवान चवनि था हाणे मूंखे गर्मी आई, हाणे मूंखे राहत मिली। चओ हरे राम। अहिड़ा भक्त ऐं अहिड़ा भगवान। ये ॻाल्हि जॾहिं त्रिपुरदास खे ख़बर पई भक्त खे, त हुनजी भक्ति अञा मजबूत थी वई भाई। चओ जय श्री कृष्ण। अहिड़ी लीला भगवान सदा पंहिंजे प्यारनि भक्तनि सां कंदा आहिनि भाई। कोई बस प्रेम करे, प्रेम करे। रामायण में भी चवनि था तुलसीदास जी महाराज कि राम ही केवल प्रेम प्यारा। केवल अगर भगवान के प्रेम के अलावा भी कुछ पसंद हुजे हा, तो तुलसीदास जी महाराज केवल न लिखना, यो केवल शब्द न लिखना, चवनि था राम ही केवल प्रेम प्यारा। भगवान के अगर कुछ प्रिय है तो भक्तन जो प्रेम भाव प्रिय है बस। और संसार में टिनिन लोकन में असां भगवान के ॿियो कुछ नथा ॾेई सघूं, छो जो सब शयूं भगवान जी बणायल आहिनि। तव्हां चवंदो मां भगवान के धन ॾिनो त धन त तव्हांखे भगवान ही ॾिनो। हाँ, मां भगवान के सोन चढ़ायो तो वो भी भगवान जी कृपा सां मिलियो आहे। सब कुछ भगवान ही ॾिनो आहे, ॿियो कुछ भी ना आहे, कुछ भी ना आहे। भगवान के ॾेई था सघो त केवल प्रेम ॾियो भाई, भाव ॾियो, जेको भगवान स्वीकार कंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण।